अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीन दुलाम जी नेक्स्ट एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदो त हाणे जेको आहे मुराद वारनि खे इहा टेंशन आहे त छोकिरी जेको आहे कादन वारनि खां निकिरी चुकी आहे। उहा हिन खे हथु हाणे कान ईंदी। हाणे असांखे ॻोल्हणो पवंदो मंसूर खान जी साइड या कंहिं ॿी साइड। राज़न वारा बि किनो मुंहुं करे उतां मोटी आया, उन्हनि खे बि कादन वारनि मोटाए छॾियो छो छोकिरी असां वटि कान आहे। ऐं राज़न वारनि धमकियूं ॾेई आया, अगरि तव्हां जेको आहे छोकिरी मुराद जे हवाले कई या कंहिं ॿिए जे हवाले तव्हांजी ख़ैर कोन आहे। हाणे कादन वारा फाथा आहिनि, कहिड़ी धुर जे हवाले कयूं? हू कंहिं बि धुर खे न ॾींदा, उन्हनि खे ख़बर आहे हीअ जंहिंखे बि ॾींदासीं छोकिरी मारी वेंदी। इन जे करे छोकिरी चयो हुयो, यानी ककर जी भेण कादन वारनि खे चयो हो, अगरि तव्हां मूंखे हिते पनाह न ॾेई सघो त मूंखे ॿी वाट ॾिजो। हू उन खे ॿी वाट ॾींदा, पोइ या मंसूर खान ॾांहुं या कंहिं ॿी साइड ॾांहुं, जीअं ज़ाहिर बि न थियूं। सुभाणे जे ज़ाहिर थियासीं त पोइ मुराद वारनि खे संग चटी ॾियणो पवंदो या राज़न वारनि खे फ़ैसिला ॾियणा पवंदा। इन जे करे कादन वारा को न को नओं क़दम खणंदा। ऐं जेको आहे राज़न वारनि खे इहा परेशानी हूंदी त आख़िर जुमो त वियो मुराद वारनि ॾांहुं हथु, लेकिन इहा छोकिरी ही छो नथा ॾियनि? हू पारो ॾींदा, हेॾा होॾा लिकंदा, जीअं ॿाहिरि खां निकिरे छोकिरी त असां इन खे दुफ़ कयूं। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।